झोल मां ख़बर ॾींदा हलो त तालके सिंजोरो ह्यूमन डिफेंडर जस्टिस जे सदर लुत्फ अली वसाण, नायब सदर नवाज़ अली, मुनीर अहमद ऐं ॿियनि वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ रैली प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। वधीक ॻाल्हाईंदे हिननि चयो त सिंध हुकूमत अवाम मथां महांगाई जो बम किराए मुकमिल तौर नाकाम थी चुकी आहे। गरीब ऐं अबोझ माण्हुनि खे अटे जे लाइ दर दर जूं ठोकरूं खाराए रही आहे, पर हुक्मराननि खे को बि एहसास न आहे। खुदारा अटो सस्तो करे गरीब अवाम खे ख़ुदकशियूं करण खां बचायो वञे। हर रोज़ सिंध अंदर गरीब माण्हुनि पारां बुख विघी ख़ुदकशी जा वाक़िया आम थी विया आहिनि। असांजो मुतालबो आहे त हर दुकान ते सस्ते अटे जी फराहमी खे मुमकिन बनायो वञे, गरीब अवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी सिलसिलो सिंध जी सतह ते वधायो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।